والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين حبيبنا محمد وعلى آله وأصحابه أجمعين أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم شهر رمضان الذي أنزل فيه القرآن صدق الله مولانا العلي العظيم प्यारा दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह रमज़ानुल मुबारक जे सईद घड़ियुनि में अल्लाह ताला असांखे पंहिंजे घर में अचण जी सआदत अता फरमाई आहे। रमज़ान रहमान रब जे तरफ़ां इनायतुनि जो महीनो आहे। रमज़ान अल्लाह जे तरफ़ां बरकतुनि जो महीनो आहे। रमज़ान मालिक जे तरफ़ां अज़ीम नेमतुनि जो महीनो आहे। हिन में बाने जे गुनाहनि खे माफ़ कयो वेंदो आहे, गुनहगारनि जे ख़ताउनि खे लिकायो वेंदो आहे, ख़ातियुनि जे गुनाहनि खे बख़्शो वेंदो आहे। हिकिड़ो हिकिड़ो अमल रमज़ान जे महीने जो हज़ारे न बल्कि लखे नेकियूं अता करण वारो आहे। बरकतूं, नेमतूं, इनायतूं अल्लाह जे तरफ़ां अणगणियूं ऐं अणघुरियूं अता कयूं वेंदियूं आहिनि। ख़ुश नसीब आहिनि उहे मुस्लमान जेके रमज़ान मल्हाइनि था। बख़्त वारा आहिनि उहे मुस्लमान जेके रमज़ान जे ॾींहंनि ऐं रातियुनि खे अल्लाह जी ताबेदारी ऐं इताअत में गुज़ारण जी कोशिश कनि था। वॾे में वॾी नेमत आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके रमज़ान जूं रातियूं क़याम में ऐं रमज़ान जा ॾींहं रोज़े में गुज़ारींदा आहिनि। रमज़ान जूं ॿ वॾियूं इबादतूं आहिनि, हिकिड़ो क़यामुल लैल, ॿियो सियामुन नहार। राति जो क़याम करणु यानी राति जो निमाज़ूं पढ़णु, पोइ तरावीह जी सूरत में हुजे, तहज्जुद जी सूरत में हुजे, नफ़िलनि जी सूरत में हुजे, निमाज़ पढ़णु ऐं ॾींहं जो रोज़ो रखणु। सभिनी खां अहम तरीन रमज़ान जो अमल आहे छा? रोज़ो रखणु। छा ॻाल्हायो? रोज़ो रखणु। रमज़ान जे महीने में असुल इबादत रोज़ो आहे ऐं रोज़ो अहिड़ी इबादत आहे जेका ख़ासि अल्लाह जे लाइ कई वेंदी आहे। छो त हर अमल नज़र ईंदो आहे। हर अमल जेको माण्हू करे, ॾाढ़ी रखे थो परे खां नज़र ईंदी बाबा ॾाढ़ी रखियल आहे, पटको पाए थो परे खां नज़र अचे थो त बाबा पटको पाए वेठो आहे। जेकॾहिं माण्हू निमाज़ पढ़े, निमाज़ पढ़ंदे नज़र ईंदो, निमाज़ पढ़े पियो बाबा, ख़ैरात कंदो, भली लिकल तौर ख़ैरात करे, ॿिए खे त ख़बर पवंदी त हिन ख़ैरात कई आहे न। ख़ैरात जी ख़बर पवंदी आहे। हर अमल नज़र ईंदो आहे। हर अमल माण्हू जॾहिं बि करे त उहो नज़र ईंदो आहे। उन में रियाकारी शामिल थी सघे थी, माण्हुनि जो ॾेख वेख शामिल थी सघे थो, पर रोज़ो अहिड़ो अमल आहे, रोज़ो रखणु अहिड़ो त भलो फेल आहे जेको नज़र नथो अचे। इहो बाने ऐं अल्लाह जे विच में राज़ हूंदो आहे। हाणे बाज़ार में वञो, तव्हांखे ख़बर त कोन पवंदी त केरु रोज़ेदार आहे, केरु बेरोज़ाइतो आहे। ख़बर त कोन पवंदी। जेसीं उनखे खाईंदे न ॾिसूं, जेसीं उनखे पीअंदे न ॾिसूं, तेसीं ख़बर कोन पवंदी आहे। मदीने वारे साईं फरमायो, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, महशर जे मैदान में अल्लाह ताला अमल तोरींदो, पोइ जज़ा ऐं सज़ा अमुर ॾींदो वेंदो मलाइकनि खे त तव्हां हिनखे जन्नत में उमाणियो, हिनखे जहन्नम में उमाणियो। निमाज़ पढ़ण वारे खे मलाइकनि खे चवंदो हिनखे फिलाणी जन्नत में पहुचायो। साईं मुंहिंजा सखी ईंदा, अल्लाह फरमाईंदो हिनखे फिलाणी फिलाणी नेमतुनि में मोकिलियो वञे। शहीद ईंदा, अल्लाह ताला अमर फरमाईंदो हिननि खे फिलाणी फिलाणी नेमतुनि सां नवाज़ियो वञे।
हर कंहिंखे वारे वारे सां उन्हनि जे अमलनि जे एतबार सां मलाइक जन्नत ॾे वठी वेंदा, उन्हनि जे दर्जात जे एतबार खां मलाइक ईंदा, उन्हनि खे जन्नत में रवानो कंदा। पर जॾहिं रोज़ेदार ईंदा, रमज़ान जा रोज़ा रखण वारा ईंदा, ॾींहं जो रोज़ो रखण वारा ईंदा, मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह फरमाईंदो मलाइको तव्हां हटो परे, हाणे तव्हांजी का ज़रूरत न आहे, तव्हां परे थियो, ए मलाइको तव्हां हटी वञो, हाणे रोज़ेदार ॼाणनि मां अल्लाह पाण ॼाणा। हिननि खे अजुर ॾियण, हिननि खे जज़ा ॾियण, हिननि खे इनाम ॾियण तव्हांजो कमु न आहे, मूं अल्लाह जो कमु आहे। मलाइक अर्ज़ कंदा मौला जेके नेमतूं ठाहियूं अथई से त असां ॾिसियो वेठा आहियूं थिया, जेके नेमतूं तयार कयूं अथई से त अखियुनि सां ॾिसूं पिया, से त पसियो वेठा आहियूं। कहिड़ी नेमत आहे जेका रोज़ेदारनि खे अता कंदे, कहिड़ी नेमत आहे जेका मौला रोज़ेदारनि जे लाइ तयार कई अथई। अल्लाह फरमाईंदो त मलाइको हिननि रोज़ो मुंहिंजे लाइ रखियो, हिननि रोज़ो मूं रब खे राज़ी करण जे लाइ रखियो हुयो, इहो अमल मूं अल्लाह जे लाइ पोशीदा रखियनि, खुफ़िया रखियनि, हाणे मां अल्लाह बि हिननि खे अजुर पंहिंजे तरफ़ां लिकाए अता फरमाईंदुसि। सुभान अल्लाह। मौला कहिड़ो अमल लिकाए रखियो, कहिड़ो अजुर लिकाए रखियो अथई। रब फरमाईंदो त रोज़े जी जज़ा ॿी का बि शइ न आहे, मूं अल्लाह जी पंहिंजी ज़ात आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़ो आहे शइ कंहिंखे कब्ज़े में ॾियणु, माल कंहिंजे हवाले करणु, पंहिंजी ज़ाती मिल्कियत मझां कुझु हिसो कंहिंखे ॾियणु, हिकिड़ो आहे इहो। ॿियो आहे त कंहिं माण्हू जो माण्हू पाण बणिजी वञणु, पंहिंजी ज़ात खे उन सां जोड़े छॾणु, उन सां मिलाए छॾणु। मिसाल तौरु, मिसाल सम्झाइण जे लाइ आहे, हिकिड़ो माण्हू आहे जेको पंहिंजे मुंहिंजी मिल्कियत आहे, मूं वटि का शइ आहे, मुंहिंजी लठ आहे, मुंहिंजी चादर आहे, मुंहिंजो पैसो आहे, मुंहिंजो ॾोकड़ आहे, उहा शइ मां कंहिंखे ॾियां थो, कंहिंजे हवाले थो कयां। त हाणे उहा मूं पंहिंजी शइ ॾिनी, मूं कंहिंखे पंहिंजो वॻो ॾिनो, पंहिंजो पटको ॾिनो, पंहिंजी चादर ॾिनी, उहो उन शइ जो मालिक बणिबो, उहो उन पटके जो मालिक थींदो, उहो उन कपिड़नि जो मालिक थींदो, उहो उन पैसनि जो मालिक थींदो। ऐं हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे मां चवां थो त हे मुंहिंजो आहे, मूं वटि जेका शइ आहे मां हिन जे हवाले कंदुसि। सुभान अल्लाह। माण्हू ख़ैरात कंदो आहे, माण्हू ॾींदो आहे त उहा ख़ैरात माल मिल्कियत जे ज़रिए थींदी आहे। पर हिकिड़ो पुटु आहे, पुटु त अबे जो वारिस हूंदो आहे न, पुटु अबे जी मिल्कियत जो मालिक हूंदो आहे। जेका जायदाद आहे अबे जी, जेका ज़मीन आहे, जेको साईं मुंहिंजा माल मिल्कियत आहे, अकेलो पुटु आहे त सॼी मिल्कियत माल दौलत उहा उन पुट जे हवाले कई वेंदी। बिला तशबीह बिला मिसाल, अल्लाह जे लाइ मिसाल नथा सूहनि, अल्लाह जे लाइ मिसाल न ॾिजे, पर माण्हुनि खे सम्झाइण जे लाइ हिकिड़नि खे अल्लाह पंहिंजे हथ जूं ठाहियल नेमतूं अता फरमाईंदो, जन्नत ॾींदो, हूरूं कसूरूं ॾींदो, निमाज़िन खे, हाजिन खे, गाज़िन खे, साईं मुंहिंजा क़यामुल लैल करण वारनि खे, तहजुद गुज़ारनि खे, शहीदनि खे, सखियुनि खे अल्लाह पंहिंजा ठाहियल इनाम अता फरमाईंदो, जन्नत जा महल ॾींदो, जन्नत जूं नेमतूं ॾींदो। पर रोज़ेदार खे फरमाईंदो इन हरी सॼी दुनिया जो मालिक मां अल्लाह आहियां, जन्नत जो वारिस मालिक मां अल्लाह आहियां, मिल्कियत मूं रब जी आहे, ठाहियल मुंहिंजी आहे, ख़लकियल मुंहिंजी आहे, मां अल्लाह वरी तव्हां रोज़ेदारनि जो बणिजी वञा। चओ सुभान अल्लाह। अञा तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न आई आहे। हारून रशीद बादशाह ऐलान कयो त मुंहिंजे महल में बगदाद वारनि खे घुराई, चे अॼु महल में जंहिंखे जेका शइ वणे थी सो खणे, को पुछाणो न आहे, खणी वञो, शाम ताईं जो वक़्तु अथव, खणी वञो। माण्हू आया, को साईं मुंहिंजा बादशाह जो पलंग पियो खणे, को सोन पियो खणे, को चांदी पियो खणे, को साईं मुंहिंजा माल पियो खणे, को खाधे जूं शयूं पियो खणे, को बर्तन पियो खणे, माण्हू खणंदा पिया वञनि। हिकिड़ी बानी हुई जेका बादशाह जे भर में अचे बीह रही, हारून रशीद जे। बादशाह चयसि त माण्हू खणनि पिया, वक़्तु महदूद आहे, तोखे जेको शइ खपे सा खण न। चई तो चयो आहे महल में जेका शइ आहे सा खणो, मूं बि हिकिड़ी शइ पसंदि कई आहे। कहिड़ी शइ पसंदि कई आहे? जो महल जे मालिक हारून रशीद खे पसंदि कयो आहे। हाणे जो हारून रशीद उनजो बणिजी वञे, उनजो वर थी वञे, उनजो घोड़ थी वञे, त महल में जेका बि शइ आहे सा ख़ुदि ब ख़ुदि उनजी बणिजी वेंदी न।
ॻाल्हि सम्झ में आई है कोन आई? अल्लाह तो फरमाए मलाइको परे हटो, रोजेदार जी जज़ा मां अल्लाह खुद आहियां। जॾहिं रब बणिजी वियो त रब जूं हड़ई जोड़ियल नेमतूं त रोजेदारनि जूं बणिजी वियूं न। हाय अफ़सोस उन्हनि ते जेके रमज़ान जे महीने में रोज़ा नथा रखनि। हाय अफ़सोस उन्हनि जे अकुल ते, उन्हनि जी कम ज़र्फ़ी ते। अल्लाह हेॾा वॾा इनाम तयार करे तूं बेरोज़ाए तो रही। तो दुनिया जी मसरूफियतुनि खे ॾिसी, दुनिया जे कमनि खे ॾिसी, मां मेहनत मज़दूरी करण वारो आहियां, सॼो ॾींहुं कमकार करण वारो आहियां। मिठा तूं मेहनत मज़दूरी करे रोज़ो रख। जेके छांव ते वेहण वारा आहिनि उन मेहनत करण वारे खे अल्लाह ॿीणो अजुर अता फरमाईंदो आहे। ॻाल्हि सम्झो था हले कोन था सम्झो? सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमायो इन फिल जन्नत बाबुन युकालु लहु रय्यान। जन्नत में हिकिड़ो दरवाज़ो आहे, 8 दरवाज़नि मंझां हिकु दरवाज़ो आहे जंहिंजो नालो आहे रय्यान। छा नालो आहे? रय्यान। यदखुलु मिन्हु साइमून यौमल क़ियामत ला यदखुलु मिन्हु अहदुन गैरुहुम। आका तो फरमाए उन मां सिर्फ रोजेदार जन्नत में दाखिल कया वेंदा। रोजेदारनि खां अलावा ॿिए कंहिंखे इजाज़त न हूंदी। रोजेदारनि खां सिवा ॿिए कंहिंखे बि हाजत न हूंदी, इजाज़त न हूंदी, परमिशन न हूंदी त तव्हां इन दरवाज़े मां दाखिल थियो। सिर्फ रोजेदार ई रय्यान दरवाज़े मां दाखिल थींदा। फ़इज़ा दख़लू उग़लिक़ फ़लम यदख़ुल मिन्हु अहदुन। जीअं जो रोजेदार जन्नत में वञी उन दरवाज़े मां दंग थींदा, अल्लाह फरमाईंदो रय्यान दरवाज़ो बंदि करायो वञे। सुभान अल्लाह। हाणे उन दरवाज़े में दाखिल थियण खां बाद में छा हूंदो, कहिड़ी नेमत हूंदी, अल्लाह कहिड़ा इनाम तयार कया हूंदा। जन्नत जन्नत आहे न। इहो रोज़ा रखंदे त क़यामत जे ॾियारे ख़बर पवंदई। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह गफ़ारी मस्जिद में अचण वारा हड़ई नंढा वॾा रोज़ेदार आहिनि। अल्लाह हिम्मत ॾींदो। सुभान अल्लाह। क़ाल अल्लाह तआला अज़्ज़ व जल कुल्लु अमल इब्न आदम लहू। मदीने वारो साईं तो फरमाए त आदम जे समूरे औलाद जो अमल उन जी पंहिंजी ज़ात जे लाइ आहे। तव्हां जेको अमल कयो था इहो तव्हां जे लाइ आहे। तव्हां निमाज़ पढ़ो था पंहिंजी ज़ात जे लाइ, तव्हां दाढ़ी रखो था पंहिंजी ज़ात जे लाइ, तव्हां ज़िक्र कयो था पंहिंजे फ़ाइदे जे लाइ, पंहिंजे नफ़े जे लाइ, तव्हां विर्द वज़ीफ़ा कयो था, इस्तिग़फ़ार कयो था, ख़ैर ख़ैरातूं कयो था, तव्हां मस्जिदूं ठहरायो, मदरसा ठहरायो, मुसाफ़िर खाना तामीर करायो, ग़रीबनि जी मदद कयो, तव्हां हली वञी को नेकी जो कमु कयो, इहो तव्हांजी पंहिंजी ज़ात जे लाइ आहे, पंहिंजे लाइ आहे। इल्ला सौम, मगर रोज़ो अहिड़ी शइ आहे फ़इन्नहु ली व अना उजज़ी बिही। मदीने वारो साईं तो फरमाए रब तो चवे रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, मां वरी रोज़ेदारनि जे लाइ आहियां। सुभान अल्लाह। वसियाम जुन्नतुन। मदीने वारे साईं फरमायो रोज़ो पाननि जे लाइ ढाल आहे। ढाल ढाल पाईंदा हुया जंहिंखे हिन जदीद ज़बान में बुलेट प्रूफ जैकेट चइजे। बुलेट प्रूफ जैकेट, जॾहिं उहो जैकेट पातल हूंदो न त गोली असर न कंदी। तीर तलवारुनि जा घाव त परे जी ॻाल्हि आहे, गोली लॻंदी न उहा बुलेट प्रूफ जैकेट ते असर कोन कंदी आहे। अहिड़ो हुन में पावर आहे, उहो एतिरो मज़बूत हूंदो आहे। मदीने वारे साईं फरमायो रोज़ेदार जे लाइ रोज़ो बि ईअं बुलेट प्रूफ जैकेट मिसल आहे। जॾहिं इहो रोज़ो रखंदो अल्लाह ताला हुनखे हर गुनाह खां महफ़ूज़ करे छॾींदो आहे, शैतान जे हमलनि खां बचाईंदो आहे, शैतान जे उन हवस, बदनज़री, शहवत, बदकारी वारनि तीरनि खां अल्लाह रोज़ेदार खे महफ़ूज़ करे छॾींदो आहे। फ़इज़ा कान यौम सौम अहदिकुम फला यरफुस वला यसखब। मदीने वारे साईं फरमायो जॾहिं तव्हां रोज़ो रखो न पोइ रोज़े में कंहिंसां विढ़ो न, कंहिंसां झगड़ो न कयो, कंहिंखे घटि वधि न ॻाल्हायो। रोज़े जी हालत में कंहिंसां अवणो न हलो, कंहिंखे घटि वधि न ॻाल्हायो, कंहिंसां झगड़ो न कयो, कंहिंसां फसाद न कयो। रोज़े में जॾहिं माण्हू बुख उन ते हूंदो आहे न त इहा इंसान जी फितरत आहे, शुगर लेवल किरी पवंदी आहे, जिस्म मां शुगर लेवल घटिजी वेंदी आहे, पोइ चिड़ पैदा थींदी आहे, पोइ माण्हुनि में बेचैनी पैदा थींदी आहे, चिड़ पैदा थींदी। नंढड़ो ॿार बि को मसइलो कंदो त उन ते बि कावड़ पई ईंदी, गुस्सो ईंदो। मदीने वारे साईं फरमायो त तव्हां सब्र कयो, सब्र कयो, तव्हां कंहिंसां झगड़ो न कयो, पर
पर जेकरे फ़इन साबहु अहदुन औ क़ातलहु, जेकरे तव्हां सां को झगड़ो करे या को घटि वधि ॻाल्हाए उनखे चओ इन्नी साइम, अदा मां झगड़ो कोन कंदुसि छो त मां रोज़ेदार आहियां, मां रोज़ेदार आहियां, मां रोज़ो रखे वेठो आहियां, मां झगड़ो कोन कंदुसि छो त मुंहिंजे अल्लाह मना कई आहे। ऐं मदीने वारो साईं तो फरमाए वल्लज़ी नफ़्सु मुहम्मदिन बियदिही, कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहुं मुहम्मद मुस्तफ़ा जी जान आहे। नबी से कसम खयो आहे, नबी से कसम खणंदे फरमाए थो ए मुंहिंजा उम्मतियो, कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहुं मुस्तफ़ा जी जान आहे, लखुलूफु फमि साइम अत्यबु इंदल्लाहि मिन रीहिल मिस्के, रोज़ेदार जे वात जी बूए अल्लाह के मुश्क ऐं अंबर खां वधीक सुरही लॻंदी आहे। सुभान अल्लाह। हूअं त माण्हू ॾींहं में 2-3 दफ़ा टूथ ब्रुश कंदो आहे, ब्रुश करण सां रोज़ो टुटी थो पवे, जेको टूथ ब्रुश आहे पेस्ट इस्तेमाल करे उन सां माण्हू ॾंदनि न ॾे। हा इहो जेको मिसवाक आहे खबड़ जी पार उन सां माण्हू ॾंदनि ॾे रोज़े जी हालत में त को हर्ज न आहे, पर उनखे चूसण उनजो ज़ाइको वठण इन सां बि रोज़ो टुटी पवंदो। पर हे जेको पेस्ट इस्तेमाल कंदा आहिनि, बुरुश ते पेस्ट हणी पोइ इस्तेमाल कबो आहे त इन जो ज़ाइको अंदरि वञे थो, इहो रोज़े खे टोड़ींदड़ शइ आहे, इहो रोज़े में इस्तेमाल न कबो। हाणे माण्हू जी आदत हूंदी आहे न, मां 3 दफ़ा माण्हू बुरुश कंदो आहे ॾींहं में त वात में ख़ुशबू लॻी पई हूंदी आहे, पर बुरुश न कर, वरी मैदो ख़ाली हुजे उनजी बू अलॻि पैदा थींदी आहे, माण्हू जे लाइ त अणवणंदड़ आहे। पर रब जो हबीब तो फरमाए अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, इहा रोज़ेदार जी वात जी बू अल्लाह के मुश्क खां वधीक भली लॻंदी आहे। सुभान अल्लाह। लिस्साइम फरहतान, आका तो फरमाए रोज़ेदार जे लाइ 2 फरहतूं आहिनि, 2 सुकून आहिनि, रोज़ेदार जे लाइ 2 वॾा सुकून आहिनि। हिकिड़ो इज़ा अफ्तर फरिह, हिकिड़ो त जॾहिं रोज़ो खोलींदो आहे त जिस्म में सुकून अची वेंदो आहे। रोज़ो खोलबो आहे न, सॼे ॾींहं जी बुख उञ प्यास, जॾहिं महिल पाणी जो ढुक इफ़्तारी में वञे त जिस्म खे करार अची वेंदो आहे। साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जॾहिं रोज़ो खोले वेहंदा हुया त हीअ दुआ पढ़ंदा हुया, ज़हबति ज़मा वब्तलतिल उरूक व सबतल अज्र इंशाअल्लाह। माण्हू ॿियूं अलाए कहिड़ियूं दुआऊं हथ जूं ठाहे वेठा आहिनि, जा नबवी दुआ इफ़्तारी खां बाद में हीअ आहे जेका मां तव्हांखे ॿुधायां थो। त माण्हू जेॾी महिल रोज़ो खोले इफ़्तार करे वेठो, इफ़्तारी जो सामान खाई पूरो करे चुको, हाणे मगरिब निमाज़ जे लाइ उथे थो, ओॾी महिल इहे लफ़्ज़ चवे ज़हबति ज़मा, उञ हली वई, वब्तलतिल उरूक, नसूं तरो ताज़ा थी वियो, व सबतल अज्र इंशाअल्लाह, ऐं अल्लाह जी चाहत मुताबिक़ असांजे लाइ अज्र साबित थी वियो आहे। अजीब दुआ, इहा दुआ यादि करे छॾियो, ज़हबति ज़मा वब्तलतिल उरूक व सबतल अज्र इंशाअल्लाह। सुभान अल्लाह। नबी सही फरमायो जॾहिं रोज़ेदार रोज़ो खोलींदो आहे त उन जे लाइ इहा फरहत आहे, उनखे अजुर बि मिलंदो, उनजो जिस्म तरो ताज़ा थी वेंदो आहे, पेट में सुकून अची वेंदो आहे, जिस्म में ख़ुशी अची वेंदी आहे। व इज़ा लक़िय रब्बहू फरिह बिसौमिही, ऐं रोज़ेदार जे लाइ ॿी फरहत इहा आहे जो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, महशर जो मैदान हूंदो, अल्लाह रोज़ेदार सां बिना परदनि जे गुफ़्तगू कंदो, बिना हिजाबनि जे कचहरी कंदो। मां तवज्जो चाहींदुसि तव्हांजो, दिलियूं हाज़िर कयो, उहो दीदार इलाही जंहिंजे लाइ मूसा कलीमुल्लाह रुनो पे, अर्ज़ पे कई कोहे तूर ते, रब अरनी अंजुर इलैक, मौला 70,000 हिजाब रखियो ऐं पोइ तो कचहरी करी, तुंहिंजे आवाज़ में एॾी मिठास आहे, तुंहिंजे लफ़्ज़नि में एॾी चाशनी आहे, एॾी लज़्ज़त आहे, मौला हिजाब हटा त तुंहिंजो दीदार कयां, मौला पर्दा हटा त तो अल्लाह के ॾिसां, करीम रब पर्दा परे कर त तुंहिंजो दीदार कयां। वाह वाह रोज़ेदार जेको मूसा कलीमुल्लाह के दीदार न मिलियो, रब फरमाईंदो ओ मोहम्मद मुस्तफ़ा जा गुलाम, ओ रोज़ा रखण वारा, ओ रमज़ान मल्हाइण वारा, हलिया मां अल्लाह बिना पर्दनि जे अॼु तोखे पंहिंजो दीदार कराए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन खां वॾी ॿी कहिड़ी नेमत खपे? तव्हां जवाब ॾियो मूंखे, इन खां भली ॿी कहिड़ी नेमत खपे? इन खां वॾी ॿी कहिड़ी नेमत खपे जो अखियूं पंहिंजे ख़ालिक जो दीदार कंदियूं रह। सुभान अल्लाह। ऐं आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो
अल अमालु इंदल्लाहि अज़्ज़ व जल्ल सबउन, अल्लाह ताला वटि अमलनि जा अजुर 7 नमूननि जा आहिनि। 7 तरीक़नि सां बाननि खे अल्लाह अजुर ॾींदो आहे या जज़ा सज़ा ॾींदो आहे। अमलान मूजिबान, दुनिया में 2 अमल अहिड़ा आहिनि जेके बाने जे मथां वाजिब करे छॾींदा आहिनि। व अमलान बि अमसिलिहिमा, ऐं 2 अमल अहिड़ा आहिनि जंहिंजी जज़ा सज़ा उन्हनि जे मिसल आहे, जहिड़ो अमल कंदो ओहिड़ो अजुर मिलंदो। व अमलुन बि अशरति अमसालिही, ऐं हिकिड़ो अमल अहिड़ो आहे, हिकु कूड़ कयो अल्लाह हुनजो 10 गुना अजुर अता फरमाईंदो। व अमलुन बि सबइ मियत दैफिन, ऐं हिकिड़ो अमल त वरी अहिड़ो आहे जंहिंजे करण सां अल्लाह हिक जे बदिले 700 गुना अजुर अता फरमाईंदो आहे। व अमलुन ला यअलमु सवाब आमिलिही इल्लल्लाह, ऐं हिकिड़ो अमल अहिड़ो आहे जंहिंजे अजुर जी कंहिंखे ख़बर न आहे, हिकु अल्लाह ॼाणे थो त हिनखे कहिड़ो अजुर ऐं सवाब ॾियणो आहे। अमल मूजिबान, मदीने वारो साईं तो फरमाए पोइ उहे अमल जेके वाजिब कंदड़ आहिनि, तवजह ॾे हिनखे उथार निंड मां सुजागती। अमल मूजिबान, उहे शयूं जेके वाजिब कंदड़ आहिनि। 2 अमल कहिड़ा? फमन लकी अल्लाह याबुदुहु मुखलिसन ला युशरिकु बिही शैयन वजबत लहुल जन्नत। साईं फरमाए हिकिड़ो अमल इहो जो माण्हू 2 अमल जेके वाजिब कंदा आहिनि, हिकिड़ो अमल वाजिब कंदो आहे जन्नत खे, ॿियो अमल वाजिब कंदो आहे जहन्नम खे। जेको अमल जन्नत खे वाजिब थो करे, बानो अल्लाह जी इबादत करे, जो अल्लाह सां कंहिंखे शरीक न ठहिराए, इबादत में शिरक न करे, अल्लाह सां कंहिंखे शरीक न बनाए, कंहिं माण्हू खे, कंहिं बुत खे, कंहिं ज़ात खे, कंहिं वली खे, कंहिं नबी खे, कंहिं कब्र खे, कंहिं मूर्ति खे, कंहिं पत्थर खे, या कंहिं दुनिया जी शइ खे इबादत में शरीक न बनाए, सजदो अल्लाह खे ॾे, इबादत अल्लाह जी करे, इन हाल में अचे रब सां मिले, अल्लाह हुन ते जन्नत वाजिब करे छॾींदो। फमन लकी अल्लाह फक़द अशरक बिही, पर जेको माण्हू इन हाल में अल्लाह वटि आयो, अल्लाह जी त इबादत करे पियो पर अल्लाह सां शिरक कयईं, रब जी ज़ात में कंहिंखे शरीक बणाए, जंहिं ईसायुनि अल्लाह सां गॾु ईसा रूहुल्लाह बीबी मरियम खे शरीक ठहरायो, जंहिं यहूदियुनि हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे अल्लाह जो पुटु चयो, या असांजे पाड़ेसरी मुल्क हिंदुस्तान में लखे बुत बनाए छॾियनि, अल्लाह जी ज़ात में शरीक ठहरायनि। लकी अल्लाह, जॾहिं अल्लाह सां मिलंदा वजबत लहुन नार, उन्हनि जे मथां जहन्नम जी बाहि वाजिब थी वेंदी। ये 2 अमल मूजिबान जेके वाजिब कंदड़ आहिनि। व अमिल सय्यतुन जुज़िय बिही, ऐं उहो गुनाह जो कमु आहे जेको माण्हू गुनाह करे उनखे गुनाह जे बदिले गुनाह जेतिरो अज़ाब कयो वेंदो। हिकु गुनाह कई, हिकु गुनाह उनखे अज़ाब थींदो, उनखे वधायो कोन वेंदो, उनखे ॿीणो कोन कयो वेंदो, उन में इज़ाफ़ो कोन कयो वेंदो, बसि हिकिड़ो गुनाह कई हिकिड़ी सज़ा मिलंदी। वमन अराद अन यामल हसनतन, ऐं हिकिड़ो माण्हू जेको इरादो करे नेकी करण जो, चओ सुभान अल्लाह, अमल कयो न चई, रुगी नेकी जो इरादो कयो अथई, दादा अॼु राति इंशाअल्लाह अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो त तहजुद नमाज़ पढ़ंदुसि, अॼु राति इंशाअल्लाह गफ़ारी मस्जिद में अचे तरावी नमाज़ जमात सां अदा कंदुसि, बसि इंशाअल्लाह वाइदो थो कयां, पर दिलि में इरादो कई, अञा अमल कयो कोन अथई, अञा राति थी कोन्हे, अञा तरावीह जो वक़्तु आयो कोन्हे, अञा तहजुद जो टाइम आयो कोन्हे, अञा तहजुद ऐं तरावीह पढ़ी कोन अथई। नबी साईं फरमायो यअमल हसनतुन फलम यअमिलहा जुज़िय मिसलहा, इरादो कई अमल कयो ई कोन अथई, अॻे ई अल्लाह हुनजे लाइ अजुर लिखाए छॾींदो आहे। सुभान अल्लाह, वाह मदीने वारा तुंहिंजा करम, चओ सुभान अल्लाह। अहिड़ा करम, अहिड़ियूं महिरबानियूं कंहिंजे मथां कोन थियूं जहिड़ियूं मुस्तफ़ा जे सदके अल्लाह असां ते करम कया आहिनि। मां घोर वञा मुस्तफ़ा जी ज़ात तां, मां सदके वञा पंहिंजे आका जी ज़ात तां, महबूब जे नेणनि तां कुर्बान वञा, मदीने वारे साईं जे क़िलनि तां मां पंहिंजी जान कुर्बान कयां, नबी जे बच्चनि जे नाले ते पंहिंजो सिर घोर कयां, जे मुस्तफ़ा जे सदके अल्लाह हेतिरियूं नेमतूं अता कयूं आहिनि। मां त हैरत में आहियां, रमज़ान जे महीने में हर निमाज़ खां बाद में दर्स ॾियां थो ऐं मां हदीसूं ॻोल्हे चूंडे अचे ॿुधाईंदो आहियां, ऐं मूंखे हैरत लॻंदी आहे त नंढड़े नंढड़े अमल ते अल्लाह ताला असां ग़रीबनि गुनहगारनि जे लाइ केॾा अजुर ऐं सवाब रखाया आहिनि। ऐं तव्हां जेके ॿुधण वारा आहियो तव्हां महसूस कंदा हूंदव त
तव्हांखे बि एहसास ईंदो हुयो छा असांजी औकात सिंधी में चवंदा आहिनि छा दाल छा बिस्मिल्ला क्या पिद्दी का शोरबा छा असांजी हैसियत ऐं वाह वाह मुस्तफ़ा तुंहिंजे सदके अल्लाह करम करे छॾिया सुभान अल्लाह मूंखे नात यादि थी अचे महबूबनि जी मोहब्बत तां दिल चवे थी नात पढ़ा मुंहिंजा पारे वारा पंजाबी घणी ॼाणंदा आहिनि मां पंजाबी में शेर थो पढ़ा छे तो ज़ुल्फा मदनी दिया इन्ना ज़ुल्फा दी वखरी शान वावा इन्ना ज़ुल्फा दी वखरी शान वावा खुल जावण जदा नाज़िल थींदे क़ुरआन ओ इन्ना ज़ुल्फा तुम्हें जिंदवारा नबी जी शान जो शान उन जी ज़ात छा असांजी जान महबूब जे ज़ुल्फनि दा कुर्बान ओ इन्ना ज़ुल्फा तुम्हें जिंदवारा इन्ना ज़ुल्फा तुम्हें जिंदवारा हसनैन दियान मुहारा ज़ुल्फा मदनी दिया ओ इन्ना ज़ुल्फा ते जेड़ी पग है इन्ना ज़ुल्फा ते जेड़ी पग है 1.25 लाख नबियां दी लज है ज़ुल्फा मदनी दिया इन्ना ज़ुल्फा दी वखरी शान वावा खुल जावण जदा नाज़िल थींदे क़ुरआन ओ इन्ना ज़ुल्फा ते जेड़ा चीरे इन्ना ज़ुल्फा च जेड़ा चीरे दो जग इस चीर दा असीरे ओ दो जग इस चीर दा असीरे ज़ुल्फा मदनी दिया इन्ना ज़ुल्फा दी वखरी शान वावा खुल जावण जदा नाज़िल थींदे क़ुरआन सुभान अल्लाह वरी इन मौजू ते महबूबनि जी तारीफ़ में शुरू थींदो त हे मुज़ू रहिजी वेंदो मुंहिंजी दिलि चाहींदी आहे त ॿिया सभु तकरीरूं अमल छॾे मां रुॻी महबूब मुस्तफ़ा जी तारीफ़ तव्हांखे वेही ॿुधायां पर कुझु दीन जूं ॻाल्हियूं सिखूं त अल्लाह असांखे महबूबनि जी मोहब्बत नसीब फरमाईंदो सुभान अल्लाह महबूबनि करीमनि जे सदके इन हबीब जे तुफ़ैले मदीने वारो साईं थो फरमाए तव्हां अमल अञा कयो नाहे उन जो इरादो कयो अल्लाह तव्हांखे अमल जेतिरो अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो अमिल हसनतुन जुज़िया अशरा पर जेकॾहिं अमल कयो जेको इरादो कयव जे अमल जो इरादो कयव उहो वञी अमल कयो त कूण जे बदिले अल्लाह तव्हांखे 10 गुना अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो सुभान अल्लाह वमन अनफक मालहु फी सबीलिल्लाह दावफत लहू नफकतहू अद्दिरहम बिसबमियतिन व दीनार बिसबमियतिन नबी साईं फरमायो ऐं 6 नंबर अमलन जी जज़ा सज़ा वारो मामलो 6 नंबर ते उहो माण्हू जेको अल्लाह जी राह में खैरात करे रब जी राह में पंहिंजे माल खे वंडे अल्लाह जी राह में दे अल्लाह जी राह में ख़र्च करे मदीने वारे साईं फरमायो दिरहम ख़र्च करे दिरहम मां मुराद आहे रुपयो ख़र्च करे त रुपये जे बदिले अल्लाह उनखे 700 रुपयनि जे खैरात करण जेतिरो अजुर अता फरमाईंदो वरी चयो सुभान अल्लाह हाणे इहो आहे 700 गुना अजुर खे वधाइण पर नबी तो फरमाए हर अमल की सजा है को 1 अजुर मिले को 10 अजुर मिले को 700 गुना अजुर मिले को जन्नत वाजिब करे छड़े को जहन्नमी बनाए छड़े हर अमल की पंहिंजी पंहिंजी जजा है पंहिंजी सजा है वसियामु लिल्लाह पर बुधो रोज़ो रुगी अल्लाह जे लया ला यअलमु सवाब आमिलिही इल्लल्लाह रोजेदार के जेको अजुर मिलंदो कंहिंखे ख़बर ना है एक अल्लाह जाने तो रोजेदार के केड़ा अजुर सवाब ॾियणा आहिनि वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा मिठा रोजा न छॾियो रोजा पाबंदी सां रखो नबी साईं फरमाया अस्सियाम जुन्नतुम मिनन नार का जुन्नत आजिकुम मिनल किताल जियां माण्हू जंग में ढाल पाईंदो आहे माण्हू जंग में बुलेट प्रूफ जैकेट पाईंदो आहे रोज़ो जहन्नम जी बाहि खां ईअं ढाल ऐं कोट बणिजी वेंदो आहे
पसियाम हसनुन सलासतु अय्यामिन मिन कुल्लि शहरिन, रमजान जा त रोजा रखो पर हर महीने में 3 ॾियारा अलग सा रोजा रखंदा कयो, तव्हां के अल्लाह ताला वॾा अजर इनाम अता फरमाईंदो। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मन साम यौमन इब्तिगा वजहिल्लाह, हाणे रमजान जे रोज़े जी ॻाल्हि न आहे, तवजह ॾिजो, हे रुगी ईअं ॿियनि महीननि में जेकॾहिं माण्हू रोज़ो रखे अल्लाह जी ज़ात जे लाइ, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ मुतलकन रोज़ो रखे, बाअदहुल्लाहु मिन जहन्नम, अल्लाह उनखे जहन्नम जी बाहि खां एतिरो परे करे छॾींदो आहे का बुअदि गुराबिन तार वहुव फरखुन हत्ता मात हरमन। मदीने वारे साईं फरमायो हिकिड़ो कांव उॾामण सिखे, पोइ उॾामण शुरू करे, उॾामंदो रहे उॾामंदो रहे उॾामंदो रहे तां जो कुरारो थी मरी वञे। हिन पंहिंजी ज़िंदगी में जेतिरो सफ़र तय कयो हूंदो न, हिकिड़ो रोज़ो पाण खे जहन्नम जी बाहि खां एतिरो परे करे छॾींदो आहे। नबी साईं अजीब मिसाल ॾिनो आहे, कांव जेको आहे न, कांव जी पखियुनि में कांव जी उमिरि वॾी थींदी आहे, कांव वॾी उमिरि वारो आहे, उनजी उमिरि तक़रीबन 50 खां 60 साल कन ॿुधायो आहे, 100 साल बि वञी थींदी आहे। ऐं इन 100 सालनि में हो उॾामंदो रहे, हलंदो रहे, वेंदो रहे, जीअं उॾामण सिखियो उन ॾींहं खां वठी मरण ताईं कुरारो थी मरे, माना पूरी ज़िंदगी उॾामंदो रहे, पंहिंजी फितरी ज़िंदगी पूरी करे। आका तो फरमाए जेतिरो सफ़र तय कंदो ओतिरो अल्लाह ताला रोज़ेदार खे हिकु रोज़े जे बदिले जहन्नम जी बाहि खां परे करे छॾींदो। हाणे आम रोज़नि जी ॻाल्हि आहे, रमज़ान जे रोज़नि जी केॾी बरकत हूंदी। मिठा रोज़ा पाबंदी सां रखो, जेके रोज़ा नथा रखनि इहे पंहिंजो पाण खे जहन्नम जो ॿारनि था बणाइनि। रोज़ो मदीने वारे साईं अल्लाह जी खुशनूदी जे लाइ रखियो वेंदो आहे, पर मानो जेको रोज़ो नथो रखे उहो अल्लाह खे नाराज़ थो करे, नबी खे नाराज़ थो करे। रमज़ान क़िस्मती ईंदो आहे, ग़फ़लत में वक़्तु न विञायो, दुनिया जे कमनि खे तरजीह ॾेई अल्लाह जे हुक्मनि खे ज़ाया न कयो। तव्हांजूं तरजीहात, तव्हांजूं साईं मुंहिंजा ज़रूरतूं अल्लाह जी ज़रूरत अल्लाह जे हुक्मनि खां वॾियूं न आहिनि, अल्लाह जे अहकामनि खां तव्हांजूं तरजीहात वॾियूं न हुअणु घुरिजनि। हर कम खे छॾे अल्लाह जे हुक्म जी पालना कयो, अल्लाह तव्हांजा औला सोला करे छॾींदो, तव्हांजे दुनियावी कमनि खे अल्लाह आसान फरमाए छॾींदो। अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला मुहब्बत ऐं दिल सां शौक़ ऐं ज़ौक़ सां रमज़ान मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह असांखे रोज़न रखण जी हिम्मत ऐं सिहत अता फरमाए। बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरानिल करीम व नफ़अनी बिमा फ़ीहि व ज़िक्रिल हकीम। अक़ूलु क़ौली हाज़ा फ़स्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फ़स्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम।